इन वक़्तु असीं चित्राल जो जेको तमामु बहितरीन प्लेस आहे, जेको दुनिया में तमामु हाईएस्ट पोलो ग्राउंड जे नाले सां सुञातो वञे थो, जिथे हर साल पोलो जा मुक़ाबिला थींदा आहिनि। मुंहिंजे बिल्कुलु पोयां तव्हांखे स्टेडियम नज़र अचे पई, इहा साम्हूं पर पोलो स्टेडियम, ऐं थधि जो अंदाज़ो तव्हांखे लॻंदो हूंदो असांजी ड्रेसिंग मां। कुझु दोस्तनि तकड़ में सामान न कढी सघिया, उनजो सबबु हो त थेला मथे हा, ऐं असांखे एतिरो न हो त कोई एॾी थधि हूंदी। बहरहाल हिते तमामु घणी थधि आहे ऐं बीहणु मुश्किल पियो थिए, ऐं तव्हां सभु दोस्त ॾिसो पिया, पर सी शदीद आहे, तंहिंजे करे वधीक तव्हां कैमरा जी अखि में जेको कुझु ॾिसो पिया इहो ई कुझु आहे। उमेद त तव्हां असांखे दुआउनि में यादि रखंदा हूंदा। महिरबानी। पाकिस्तान